अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे KTV जी कल्चरल रिपोर्टर साइंस इंडिया जी रिपोर्ट। शकारपुर जे मरकज़ी इमाम बारगाह करबला मौला लखीदर शकारपुर में 2015 जुमे जे ॾींहं ते दौरान नमाज़ जुमा दहशतगर्दनि ख़ुदकश बम धमाको करे 64 नमाज़िन खे शहीद कयो ऐं 100 खां वधीक नमाज़ी ज़ख़्मी थिया हुआ। उन अज़ीम शहदाए शिकारपुर जी 7वीं वरसी सुभाणे लखीदर चौक शिकारपुर ते अज़मत शहदाए कॉन्फ्रेंस जे उनवान हेठि मुनक़िद थींदी। शहीदनि जी 7वीं वरसीअ में शिरकत लाइ ॾखण सिटीअ खां सैयद नवीद अली शाह नकवी जी क़यादत में पैदल काफ़िलो रवानो थियो, जंहिंमें सभी शहीदनि जे आशिक़नि शिरकत कई। पैदल रैलीअ में मजलिस वहदत मुस्लमइन पाकिस्तान जे मरकज़ी तर्जुमान अलामा मक़सूद अली डोमकी, असगर अली सेठार, फिदा अब्बास, बाबर अली अबड़ो, शाकिर हुसैन सुमरो समेत ॿियनि केतिरनि ई मरकज़ी ऐं सूबाई अॻवाननि शिरकत कई। ख़बरुनि जी दुनिया।